लीडर टीवी में हिकु भेरो ॿीहर भलेकार असांजो ॻाल्हियूं सिंध असेंबली में 7 दफ़ा चूंडिजी आयल मेंबर सिंध असेंबली डॉक्टर सोराब सरकी सां जारी आहिनि। डॉक्टर सोराब सरकी सां वक़फ़े कावल असां हुनजे वालिदैन ॾाॾे नाने ऐं इलाइक़े जे सॼे मामलनि ते असां ॻाल्हायो, कीअं जाग्राफी फिरंदी आई आहे, वञूं टयो छा थियो, नेठि हाणे सभु कुझु थियण खां पोइ आहिस्ते आहिस्ते असां ॾिसूं था 1968 में डॉक्टर सोराब सरकी ॼाओ आहे ऐं उन खां पोइ ही पढ़ी ऐं पोइ डाउ मेडिकल कॉलेज में 80s में लेट 80s में आयो आहे कराची ऐं पोइ हिन जी अमली पॉलिटिक्स अमली ज़िंदगी शुरू थिए थी। जॾहिं ही डॉक्टरी पूरी कनि था पुछूं त उन डॉक्टरीअ जो छा थियो ऐं डॉक्टर सोराब सरकी पोइ MP कीअं थियो। डॉक्टर साहब मूं सुवाल पुछी छॾियो। बिल्कुलु तव्हां पुछी छॾियो आहे। मां हिकिड़ी गुज़ारिश कयां त मुंहिंजो पंहिंजे भाइरनि में 7 नंबर आहे। अच्छा, अव घणा भाउर आहियो? 8 भाउर। 8। घणियूं भेणूं? भेणियूं बि 8। अच्छा, हा। माऊं? 2। हा। त मुंहिंजो को चांस कोन हो, हक़ीक़त इहा आहे त पॉलिटिक्स में मुंहिंजो को चांस कोन हो, छाकाणि त अॻे वॾा भाइर आहे ऐं उन खां पोइ जेके ख़ासि करे जेके 2 वॾा भाइर आहे ज़ुल्फ़कार ख़ान ऐं इमदाद ख़ान, उहे ऑलरेडी पंहिंजे वालिद साहब जे ज़माने में अमली पॉलिटिक्स में अची विया। कीअं अची विया? इमदाद ख़ान डिस्ट्रिक्ट काउंसिल जो मेंबर थियो वालिद साहब जे दौर में, उनखे बाबा करायो ऐं सरदार ज़ुल्फ़कार ख़ान चेयरमैन टाउन कमेटी चूंडियो। माने अमली तौर ते त उहे अची चुका, पर मां जॾहिं हितां 1992 में डाउ मेडिकल कॉलेज मां फ़ारिग़ थियुमि त मां हाउस जा घणो टाइम ENT में कई ऐं मुंहिंजो इहो ख़्यालु हो त मां ENT में डिप्लोमा या वरी ENT में का माना FCPS मां कंदुमि। अॻे मूंखे को एतिरो शौक़ु न हो, पर तंहिं हूंदे बि पॉलिटिक्स में उते मां डाउ मेडिकल कॉलेज जो ऑर्गेनाइज़र थियुमि, PSF जो वरी प्रेसिडेंट थियुमि, वरी PDF पीपल्स डॉक्टर फोरम जो प्रेसिडेंट थियुमि, लाड़कानी डिवीज़न सखर डिवीज़न जो बैक वक़्तु PDF जो प्रेसिडेंट बि थियुमि। इहो हुयो त मुंहिंजी सोच इहा आई त जेको ख़ानदान जी पॉलिटिक्स आहे उन खे कंहिं न कंहिं तरीक़े सां अॻे वधाइजे। मां इन चकर में ज़रूरु हुयुमि। पोइ मां 1992 में कमीशन जो इम्तिहान ॾिनो। कमीशन जो इम्तिहान मां रिटर्न पास कई। रिटर्न पास करे जॾहिं मां वाइवा ॾियण जे लाइ सिंध पब्लिक सर्विस कमीशन ठंडी सड़क में ते जेकी ऑफिस आहे उते पहुतुमि त हाणे उहा वाइवा मूंखां एज़ सच जेको उन जो वाइवा वारो जेको वठे पियो हेड हुयो, जो हाणे मूंखे सही नालो यादि न आहे, उन पुछो मूंखां त वाह तूं केरु आहे? मां डॉक्टर सोराब सरकी। उन पुछो मूंखां त सरदार वाहिद बख्श ख़ान तव्हांजो छा थींदो आहे? सरदार वाहिद बख्श ख़ान मुंहिंजो वालिद साहबु आहे। चई ईअं कीअं तुंहिंजो वालिद साहबु आहे? मुंहिंजो वालिद साहबु आहे साईं, मां ईअं ग़लति ॻाल्हि कीअं कंदुमि? बहरहाल उहे माना उन माइनर 1-2 सुवाल जेके मूंखां पुछा, पोइ वरी उन खां पोइ वरी मां उनखे चयां त बसि हाणे तव्हां वञो। मां उनखे पाण चयुमि, मां चयो साईं इहा महिरबानी कयो, कुझु मूंखां वधीक सुवाल मां पढ़ी आयो आहियां, कुझु मूंखां पढ़ियल आहे, मां कुझु महिरबानी कयो तव्हां सुवाल पुछो। बहरहाल मां उनखे चयुमि, पोइ चयां मूंखां वरी ॿियो डॉक्टर वेठो, चयां साईं तव्हां हाउस जा कहिड़े उन में कई आहे शोबे में? मां चयो मां कई आहे ENT में। पोइ मूंखां 2 क्वेश्चन पुछिया, व्हाट इज़ बॉइल, ऐं हिकिड़ो ॿियो जेको आहे क्वेश्चन उहो बि ENT जे बारे में। मां उनखे उन टाइम ते सॼो जेको आहे मूंखे यादि हो, मां ENT मां हाउस जॉब कई। पोइ मूंखे चयो तव्हां वञो। मां चयो हाणे ॿाहिरि निकितासीं, मां चयो यार हाणे हिन 100% मां जवाबु ॾिना आहिनि, पाण पुछनि ई न पिया, हाणे त कोई सुवाल ई नथो। ऐं उहो ॾाढो इम्प्रेस थियो। पोइ वरी उन जेके मेंबर हुया जेके ॿिया जेके उन सां गॾु वेठा, त उहे ॿुधाए पियो त मुंहिंजो वालिद साहबु गॾु पढ़ियो आहे शायदि को सिंध मदरसतुल इस्लाम में या सकरन में, को जेको चेयरमैन उन टाइम ते बोर्ड में मुंहिंजो दोस्त आहे, त उनजो को वालिद साहबु या चाचो मुंहिंजे वालिद साहब सां गॾु पढ़ियो। पोइ उहो चए पियो यार सुठी ॻाल्हि आहे सोरा। मूंखां पुछाईं, मां चयो साईं असां 3 डॉक्टर आहियूं, 3 इंजीनियर आहियूं ॿाहिरि, माने सभिनी जी दाख़िला थी वई आहे इंजीनियरिंग में, 3 जी मेडिकल में। मां हाणे ॿिया बि ॿाहिरि आहिनि मुंहिंजा, मां उन चए थो पास कई आहे। पोइ उन्हनि खे ॿुधायां त यार उतां जो बैकवर्ड एरिया जा थी करे त हाणे वॾेरा थी करे शाबस्त सरदार साहब जेके आहिनि पंहिंजा ॿार पढ़ाया आहिनि। पोइ उहो थोरो उन्हनि सां डिस्कस करे, पोइ मां त 100% ॿाहिरि निकितुमि। मां ॿुधायुमि
चयो हाणे हली करे मानी खाराए, जेकी संगत आयासीं उतां ॻोठ खां गाॾी ते आयासीं त मानी खाराए त हाणे त तुंहिंजो एॾी सुठी वाह थी आहे। माना रिज़ल्ट पंहिंजो पाण ठाहे वियो। मां चयो हाणे ठही वियो बि, हाणे पास आहियां। पर हाणे उन में वॾी ट्रेजेडी थी, पोइ जेको आहे मूंखे उजाम सादिक साहिब जे दौर में कंहिं वरी असांजे वालिद साहिब जो मुखालिफ़ हुजे, हाणे हुयो, उनजो नालो मुनासिबु नथो लॻे, त पोइ इहा वॾी स्टोरी आहे, लंबी थी वेंदी। उन फेल करायो। अच्छा। हा, फेल करायो। चयो बाबा हे मुंहिंजे वालिद साहिबु 1990 वारी इलेक्शन में मां सम्झां थो 700-800 वोट ते उन हारायो ऐं मीर हसन ख़ान खां। पोइ उन में ईअं थियो त पोइ उहा जेके ॿियो हुयो को हिकिड़ो छोकिरो, उन चयो त हिन खे जेको इलाही सुमरे पास करायो आहे पंहिंजे लाइ, चए हिन रिटन बि पास कई आहे, वाह में लिस्ट में नालो आयो कंहिं। मूंखे पोइ ऑफिसर ॿुधायो जॾहिं मां MP थी वियुमि, त मूंखे हेॾे होॾे करे पोइ जाम साहिब जी महिरबानी थी, मां त हाणे उनखे दुआ ई करे सघां थो। त पोइ मां रहिजी वियुमि त हाणे पोइ मथां वरी इलेक्शन अची वई 93 वारी। जाम हलियो वियो, जाम साहिब बि हलियो वियो ऐं जंहिं मूंखे फेल करायो उहो बि पीपल्स पार्टी में हलियो वियो। पोइ मां कोशिशि कई त मोहतरमा बेनज़ीर भुट्टो साहिब खे चयो मूंखे टिकट ॾियो। वधीक उन स्टोरी जी तव्हांखे घणी ख़बर आहे, उन खां बि थोरो अॻे जॾहिं मां पढ़ंदो हुउमि, तव्हां बि मूंखे उन ज़माने खां सुञाणियो, सॼो हिक ॿिए सां तालुक़ु आहे तमामु पुराणो। बहरहाल उहा टिकट मूंखे न मिली। पोइ मां 93 में मुंहिंजी जेकॾहिं थी वञे कमीशन त पोइ अॼु हिकिड़ो डॉक्टर हुजां, पोइ MP न हुजां 7 दफ़ा। हिकिड़ी मां सिंध असेंबली में हाणे बि तक़रीर कई, वॾा अरब खरबपति माण्हू उन्हनि कोशिशि कई त कंहिं तरीक़े सां असेंबली जा मेंबर थियूं। वॾी हे हिकिड़ी अलाह जे पासे ॾों वॾी महिरबानी हूंदी आहे, जो माण्हू वॾो एज़ाज़ु आहे जेकॾहिं ॾिठो वञे त असेंबली जो मेंबर थियणु। ऐं असां त फ़ख़ुर सां चवंदा आहियूं त बाबा असांजो वालिद साहिबु, असांजो नानो, असांजो ॾाॾो, उन खां अॻु में असांजो परॾाॾो जेको निज़ाम उहो सियासत में रहिया आहिनि। ज़ाहिर आहे उन्हनि महिनत कई हूंदी त माण्हुनि उन्हनि ते ट्रस्ट कयो। ऐं मां अॼु तव्हांजे साम्हूं डॉक्टर सोराब इन कंडीशन में न हुजां। थी सघे थो कंहिं यूनिवर्सिटी जो को फैकल्टी डीन हुजां या को ॿियो। ॾुखियूं ॻाल्हियूं थो पुछां तव्हां। जी। सिंध पब्लिक सर्विस कमीशन में मुतमइन आहियो? मुतमइन न आहे। ॿियो सुवाल, ही तव्हां पंहिंजे सरकी त सिंधी ज़ात आहे? बिल्कुलु सिंधी ज़ात। समाज जामोट 100%। नान बलोचन? नान बलोचन। पोइ तव्हां पंहिंजे नाले सां ख़ान छो था गंढियो? ख़ान साईं न, मां अञा थोरो इन किसे खे थोरो विझां, मिर्च विझां। उहोई त मुख़्तलिफ़ माण्हू शोबाज़ी था कनि। जी। हाणे त शेखनि जो बि सरदार आहे। सही आहे। अबड़ा बि सरदार। जी। जूणे जा बि सरदार। सही। इहे त ज़्यादती आहे साईं। तव्हां वॾेरा हुजो, चङा मुड़ुस हुजो, नेक मर्द हुजो। मां हिकिड़ी गुज़ारिश कयां तव्हांखे त बिल्कुलु तव्हां नवाब अकबर बुगटी बि इहा तव्हां वारी ॻाल्हि कंदो त समाट में जेको आहे सरदार जो कोई कॉन्सेप्ट न आहे। केर बि हुजे, जेको बि सिंधी आहे, उन्हनि में इहे जेके तव्हां ॿुधायो वॾेरो आहे, उन खां पोइ रहिस आहे ऐं उन खां पोइ ॼाम आहे, इहे जेके बि पंहिंजी बिरादरी जा आहिनि। पर जेको असां वारे पासे ॾे, ख़ासि करे जेको असां वारे पासे ॾे आहे, असां हिस्ट्री बि पढ़ी आहे, उहो इहो त जेके आहिनि उते जेको आहे बलोच टेरिटरी आहे ऐं उते जेके आहिनि मुक़दम रहिस, उन्हनि जो जेको आहे स्टेटस जेको आहे तमामु घटि आहे। ऐं पोइ उते अॻे जेको हूंदो सिस्टम, हाणे त सॼी हालात तब्दील थी विया आहिनि। अॻे जेकॾहिं सरदार हूंदो त सरदार सां गॾु वेंदो नंबर 1 कैटेगरी ते। जेकॾहिं उन खां पोइ मिसाल मुक़दम हूंदो त उन जी पंहिंजी कैटेगरी हूंदी, रहिस, वॾेरो ऐं उन खां पोइ ॼाम, वरी उहो बलोचनि में को अहिड़ो हुयो कोन। उन हिसाब सां मां सम्झां थो त जेको असां वारे पासे ॾे जेके असां मिसाल जेके सरकी ट्राइब वारे हवाले सां मां पंहिंजे किताब में बि ज़िक्र कयो आहे, तव्हां थोरो पढ़ियो बि आहे, त उहे नान बलोच तक़रीबन 32 जेके आहिनि कबीला, जंहिं कबीला त न हूंदा न, कबीला वेड़ा हूंदा न। वेड़ा मतिलबु हाणे सरकी में त उन में पाड़ा चइबा, पाड़ा। पर मिसाल सरकी खां हटी करे मिसाल जेको आहे नान बलोच ॿिया मिसाल जेको आहे तव्हांखे ॿुधायां, मिसाल धुओ आहे, हांबी आहे, मायरी आहे ऐं उन सां गॾो गॾु ॾीयो आहे, बंबल आहे, डूल आहे,
त मतिलबु इहे बेसिकली इहे हाणे उनजी सही हिस्ट्री जी ख़बर न आहे, पर मक़सदु आहे त अहिड़े क़िस्म जूं 32 जेके आहिनि उहे वेड़ा चओ, कबीला चओ या पाड़ा चओ, जंहिंजो माना हिकिड़े लिहाज़ सां वॾेरो हो असांजो ॾाढो। ऐं पोइ वरी जॾहिं इहे जिरगे जा मेंबर थिया त पोइ उन में जेके आहिनि सभु सरदार हा, त पोइ शायदि उन में इहो हुननि महसूसु कयो त बाबा जेको न तव्हां खां त मां इहो थो पुछां त जिरगे में तव्हां वियो कीअं? जिरगे में उन खां अवल मां हीअ ॻाल्हि थो पुछां, जिरगे में ही मिसाल सरदार गुलाम मोहम्मद खान महर जी मरहूम, हा, या हाणे सरदार मोहम्मद बख्श महर, या शेखनि जो सरदार अलिफ, हा, शेखनि जो सरदार बे, जूणे जा अबड़ा, इहे डॉक्टर साहिबु असां वारो जेको बेल्ट आहे न उहो आहे बलोच बेल्ट। उन में जेको आहे जेके तव्हां उन जो जेके बाक़ाइदे अॼु बि तव्हां ॾिसो, तव्हां मोकिलियो, माॾे यादि हूंदो वसुतुल्ला ख़ान अची करे उन सॼी उन ते रिसर्च कई, ऐं जेके उन जिरगे जूं जेके बाक़ाइदे प्रोसीडिंग्स थींदियूं ऐं उन्हनि जूं बाक़ाइदे गज़ेट जेके आहिनि उहे शाया थींदा, उहे उन पढ़िया सॼा। त उन हिसाब सां जेके मां तव्हांखे ॿुधायां त इन पासे ते जेको इहो पूरो कराची खां वठी वेंदे कश्मीर ताईं जेकॾहिं को स्मार्ट जिरगे जो मेंबर हो त उहो मुंहिंजो ॾाॾो परॾाॾो या असांजी जेके फैमिली जा मेंबर जेके आहिनि उहे रहिया आहिनि। माना उहो जेको जिरगे में समाटनि जी नुमाइंदगी अव्हां जे ॾाॾे कई? बिल्कुलु ठीकु। ॿियो कोई उन में चाहे शेख हुजे, चाहे उन में महर हुजे, चाहे उन में बुरड़ो हुजे, चनो हुजे, भयो हुजे, अबड़ो हुजे, त उन में जेको आहे ॾाॾे जेको आहे नुमाइंदगी कई। पोइ इहो यको ॾाॾे खां अॻु में वरी उन जे वाल साहब कई, ऐं उन खां पोइ हिकिड़े दफ़े ईअं ॿुधाईंदा बि आहिनि, पढ़ियो बि साईं वसुतुल्ला ख़ान या रिसर्च कई, त पोइ आख़िरी टाइम ते जेको आहे अमन मियां सुमरो साहिबु पाण खे ज़ाहिर आहे उते त हाणे जीअं हाणे असांखे सही लॻे या ग़लति लॻे चवणु, त हाणे असांजा ॾाॾा हुया त उहे जेके अंग्रेज़नि जा हूंदा हिमायती, त उन ख़ान साहिबु ऐं जेको आहे ख़ान बहादुर जो लक़ब न, त हो बि जेको आहे तमामु वेझो हूंदा सुमरा। त इन साॻे इन जिरगे जो जेको असांजो जिरगो, हाणे मूंखे ॿिए जी ख़बर न आहे त सखर में छा पोज़ीशन हुई, हैदराबाद में छा आई, लाड़काणे में छा आई। असां पाण नंढा हूंदा हुआसीं त इहे जॾहिं इहे जेके जीअं ख़ानदान आहिनि, भुटा आहिनि, मिसाल भाया आहिनि, उन खां पोइ असांजा खोड़ा आहिनि या जेके बि हूंदा, इहे जेके ओडा आहिनि, इहे मुख़्तलिफ़ जेके कबीला जेके आहिनि, महर साहिब आहिनि, इन्हनि सभिनी सां असांजो माना बाबा वारनि जो जेके बि असां मिसाल जखराणी ज़ातियूं वॾियूं ज़ातियूं जेके आहिनि उन्हनि सां तालुक़ु हूंदो। त असां इन में उन पाण खे माना नोटिफाए करायो त मां जिरगे जो मेंबर, त जेके बि सरदार आहे उन जिरगे जा। कंहिं करायो? अमन मियां सुमरे साहिबु। आख़िरी टाइम हो मां सम्झां थो 45 या 46 जो दौर हो, त उन टाइम ते उन पाण खे करायो, त पोइ ॿिया काफ़ी सरदार जेके आहिनि उहे उन खां इस्तीफ़ा ॾेई विया, चयासीं असां इन जिरगे में न वेंदासीं। पोइ अंग्रेज़नि पोइ उन खे डिनोटिफाए कयो, उहे वॉकआउट करे विया। वॉकआउट करे त मतिलबु ईअं खणी चइजे त अलाह जी महिरबानी सां असांजे वॾनि जो जेको बि हाल हो, हाणे वधि ख़बर न आहे त उहो कहिड़ो निज़ाम हो, मां पंहिंजी किताब में बि इहा ॻाल्हि कई आहे। त इहो ज़रूरु हुयो त उन खे जेके बि माना वॾा वॾा बलोच जेके आहिनि उन में मज़ारी हूंदा, उन में जिरगे जा मेंबर, बिजाराणी हूंदा, बुगटी हूंदा, जमाली हूंदा ऐं सुंदराणी हूंदा, माना इहो पूरो बेल्ट हूंदो। ऐं उन में उहे जेके बि हूंदा, मतिलबु उन में जीअं मिसाल हाणे बुलेदी जाफ़र ख़ान बुलेदी खां वठी मीर हज़ार ख़ान बुलेदी ऐं ॿिया जेको आहे उन में खोड़ जेके आहिनि बुलेदिन जा जेके आहिनि उहे सभु कास्ट आहिनि, जंहिंमें कंडराणी आहे, बंगलाणी आहे, जाफ़री आहे ऐं ॿियूं काफ़ी क़ौम आहिनि। अहिड़ी तरह मिसाल जेको आहे सुंदराणी आहे, सुंदराणी में वरी सुंदराणी आहे, जागीराणी आहे, ॿियूं खोड़ आहिनि। अहिड़ी तरह मज़ारी में बि माना पाड़ा आहिनि, त माना अहिड़ी तरह जमाली में बि मुख़्तलिफ़ पाड़ा आहिनि, मुख़्तलिफ़ जेके आहिनि उहे जिरगे जा मेंबर रहिया आहिनि। अहिड़ी तरह जेके नान बलोच जेको समाट में त जेको असां सरकी वियासीं, पर को ॿियो समाट जेको आहे को बि जिरगे जो मेंबर न क़बूल न थियो। माना इहो हुयो जो माना पोइ जेको बि इशू थींदो कंहिं बि समाट जो, चाहे शेख हुजे, चाहे पंवर हुजे, चाहे सरकी हुजे, नूनारी हुजे, बुरड़ो हुजे, या केरु इवन हिकिड़ो कॾहिं हिकिड़ो मूंखे ॿुधाईंदा वॾा, उहे चवनि था हिकिड़े दफ़े पठाणनि जो मैटर आयो त उहे हाणे चवनि पिया त पठाण जेको आहे उन जो केस जेको आहे जिरगे में केरु उन खे माना उन खे लुक आफ्टर करे या उन खे केरु पेश करे, उन जो केरु माना उन जी नुमाइंदगी करे। पठाण खे बि पोइ सोराब ख़ान खे नुमाइंदगी ॾिनऊं, त सोराब ख़ान उन जी नुमाइंदगी कई पठाण जी बि। समाट जी त 100% जेके बि हूंदा उन जूं सोराब ख़ान नुमाइंदगी कंदो जिरगे में। ॾिसो न जे सिंधी ज़ातियुनि में
इज़ाफ़ी ॻाल्हि थो कयां मां। हा ये ख़ान लफ़्ज़ असल में मां सम्झां थो त जेको आहे ईअं जे तव्हां काइदे-आज़म मोहम्मद अली जिन्ना ख़ान ख़ान हुजे हुजणु खपे हा ख़ान त पोइ आहे असांजा ही जेके वॾा माण्हू आहिनि रूपलो कोली ख़ान हुजे हा, भगत सिंह ख़ान हुजे हा। इहे मां सम्झां थो त इन में जेके हिकु त जेको मुंहिंजो अंदाज़ो आहे हिकु त जेके असां वटि इहे अरगून तरगून जेके पठान आया उहे वरी रही बि पिया उन्हनि खां मुतासिर थी करे हिकिड़ो ख़ान अॼु असां बि लिखूं था हा सही आहे ग़लति मां बि लिखां थो मुंहिंजे नाले में लिखियलु आहे डॉक्टर सोराब ख़ान सरकी सरदार वाहिद बेग ख़ान सभु लिखनि था चाहे मेमण या शेख नथा लिखनि बाक़ी जेको आहे मां नथो सम्झां न पर शेखनि बि सरदार पंहिंजो कयो सरदार कयो अथऊं पर ॾिसो ख़ान मथां नथा लिखनि उहे हा ख़ान काइदे आज़म में नक्शे क़दम हा काइदे नक्शे क़दम ते हलनि था बाक़ी त सभु ख़ान लिखनि था पर हाणे ख़ान जेकॾहिं न लिखो हुन में पंहिंजो कंहिं बि नाले सां त पोइ मां सम्झां थो उहो माइंड बि करनि था त भाउ मूंखे ख़ान न लिखे बसि डॉक्टर अयूब ख़ान शेख ज़ुल्फ़िकार अली भुट्टो ख़ान न चवंदव कॾहिं बि ख़बर अथव साईं हाणे त असां तव्हां जेकॾहिं वञो त जेके अलीगौर ख़ान महर वॾेरो अलीगौर ख़ान महर लिखियलु आहे उहे फ़ोटू लॻो पियो आहे हा सोराब ख़ान वॾेरो सोराब ख़ान वॾेरो आहे न वॾेरो लिखियलु आहे उन में सरदार त न लिखियलु आहे सरदार हुयो हिकिड़ी हिस्ट्री आहे न हिकिड़ी हा पोइ हाणे उहे त हाणे त खणी अच्छा ॿी ॻाल्हि इहा आहे त चीफ सरदार जो बि कॉन्सेप्ट कोई बि कोन्हे चलो ठीकु आहे भाउ सरदार क़बूल बि कयो पर चीफ सरदार जो त कॉन्सेप्ट ई कोन्हे माण्हू हाणे चीफ सरदार बि कॾहिं शोबाज़ी करे छॾ पद हाणे उनजी मर्ज़ी हे त हाणे कुझु न कुझु अहिड़ा माण्हू त आहिनि हाणे अचूं था डॉक्टर साहिबु मां हिकिड़ो थोरी ॻाल्हि कुझु अहिड़ा माण्हू आहिनि जेके वाक़ई उहे पंहिंजे वॾनि खां वठी उनजी नुमाइंदगी करनि था पर हिकिड़ा माण्हू त हाणे ईअं आहे त जेकॾहिं अलाह रहम करे को पुलिस वारो आहे SP थी रिटायर थिए थो बि सरदार थो थी वञे को जंहिं वटि सुठो पैसो आहे उहो बि सरदार थो थी वञे हाणे जेके आहिनि मार्केट में जेको आहे चवंदा आहिनि त बाबा तव्हांखे काबुली बि सरदार मिलंदो चाइनीज़ बि मिलंदो ताइवान जो बि मिलंदो तव्हांखे जेको आहे सरदार जेके ॻाल्हि वाह जी कई हाणे सरदारनि में माना तव्हां मेडन जेको चओ तव्हांखे मिलंदो हाणे जंहिंखे प्राडो गाॾी आहे 4 गनमैन आहिनि कुझु पैसो आहे उहो सरदार हा उहो हाणे आयो असली जेके सरदार आहिनि उन्हनि खे पाण खे हाणे सरदार सॾाइण में शर्म महसूसु थिए थो ऐं उहे मां त खोड़ मोतबर सरदार जेके आहिनि उहे मां ॾिठा आहिनि उहे चवनि था बाबा असांखे तोबा आहे सरदार सॾाइणी मां तव्हांखे पाण ॿियो छॾियो पंहिंजे मां वालिद साहिब जो तव्हांखे हिकिड़ो तव्हांखे तारीख़ी ॻाल्हि ॿुधायां तव्हां थी सघे थो असां न हूंदासीं पोयां बि ॿुधंदा मां ईमानदारी सां ॿुधायां थो कॾहिं बि ज़िंदगी में उन पंहिंजे हथ अखरनि सां पाण खे सरदार वाहिद बेग ख़ान सरकी न लिखियो टेलीफोन ते MP थियो टेलीफोन ते ॻाल्हाईंदो त उन टाइम ते तव्हां ख़बर आहे इहे लाइन नंबर हूंदा ट्रंक कॉल पोइ चवंदो वाहिद बेग सरकी ॻाल्हायां थो कॾहिं सरदार वाहिद बेग पाण खे न चए हा पेड ते लिखियलु हूंदो हुउसि ऐं को ॿियो लिखंदो हो सरदार वाहिद बेग ख़ान उन ते सही कंदो पर पाण पंहिंजी ज़बान सां कॾहिं कंहिंखे न चए त मां सरदार फिलाणो ॻाल्हायां थो चवंदो वाहिद बेग सरकी ॻाल्हायां थो ऐं ख़त लिखंदो त वाहिद बेग सरकी लिखी करे पोइ सही कंदो हाणे त साईं अॻ में चवनि था सरदार फिलाणो पोइ वरी सरदार शेख थो ॻाल्हायां सरदार मिसाल कहिड़े क़बीले जो ॻाल्हायां थो मक़सदु आहे त हाणे त हिकिड़ो इहो हिकिड़ी कॉम्पिटिशन थी वई आहे हाणे सम्झनि था त जेकॾहिं मां सरदार आहे त मोतबर आहे न त जेको आहे माण्हू उहो तव्हांजी ॻाल्हि ते मूंखे यादि आयो हाणे सोशल मीडिया ते आयो आहे त समूरा तमग़ इम्तियाज़ जेके आहिनि उहे इम्तियाज़ स्टोर ते मिलनि था डॉक्टर साहिबु हिकिड़ी साई वठां मां हिकिड़ी नंढड़ी साई था वठूं हिकिड़ी नंढड़ी साई खां पोइ वरी डॉक्टर सोराब सरकी साहिब सां ॻाल्हायूं था ऐं डॉक्टर सोराब सरकी सां ईंदड़ चैप्टर में पाण ॻाल्हाईंदासीं हुनजी अमली पॉलिटिक्स में जेके बि लाह चाढ़ा हेठि मथायूं आहिनि उहे कीअं थियूं छो थियूं छा थियो उहो सभु सरबस्तो अहवालु साईं खां पुछूं था असां सां गॾु रहिजो।